बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो वाक़ियो बयानु कंदासीं। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम बनी इसराइल जा नबी हुआ। अक्सर मुफ़स्सिरनि जे मुताबिक़ हीउ वाक़ियो हज़रत उज़ैर बिन शर्खिया अलैहिस्सलाम जो आहे, जेके बनी इसराइल जा हिकु नबी आहिनि। वाक़े जो तफ़सील ही आहे त जॾहिं बनी इसराइल जा बुरा अमल तमामु वधी विया त उन्हनि ते ख़ुदा जे तरफ़ां ही अज़ाब आयो जो बख़्त नसर बाबिले हिकु काफ़र बादशाह तमामु वॾी फ़ौज सां बैतुल मुक़द्दस ते हमिलो कयो ऐं शहर जे 1 लख माण्हुनि खे क़त्ल करे छॾियो ऐं 1 लख खे मुल्क शाम में छिड़ विछड़ करे आबाद करे छॾियो ऐं लख खे गिरफ़्तार करे ग़ुलाम बणाए छॾियो। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम बि उन्हनि क़ैदियुनि में हुआ। उन खां पोइ उन काफ़र बादशाह सॼे शहर बैतुल मुक़द्दस जी भञ-ड्राह करे मसमार करे छॾियो ऐं बिल्कुलु वीरान बणाए छॾियो। बख़्त नसर केरु हो? क़ौम अमालका जो हिकु छोकिरो उन्हनि जे बुत नसर जे क़रीब लावारिस हालत में मिलियो, छो त उन जो पीउ जो नालो कंहिंखे मालूम न हो। उन लाइ माण्हुनि उन जो नालो बख़्त नसर जो पुटु रखी छॾियो। ख़ुदा जो शान जो ही छोकिरो वॾो थी कहरे असफ बादशाह जे तरफ़ां सल्तनत बाबुल ते गवर्नर मुक़ररु थियो। पोइ ही ख़ुदि दुनिया जो तमामु वॾो बादशाह थी वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जॾहिं कंहिं तरीक़े सां बख़्त नसर जे क़ैद मां आज़ादु थिया त हिकु गॾह ते सवार थी पंहिंजे शहर बैतुल मुक़द्दस में दाख़िल थिया। पंहिंजे शहर जी वीरानी ऐं बर्बादी ॾिसी उन्हनि जी दिलि भरिजी आई ऐं रोइण लॻा। चौधारी चकर लॻायो पर उन्हनि खे कंहिं इंसान जी शक्ल नज़र न आई। हा, इहो ॾिठो त उते जे वणनि में तमामु घणो मेवो हुयो जेको पची तयारु थी चुको हो, पर उन्हनि मेवनि खे को टोड़ण वारो न आहे। हीउ मंज़र ॾिसी निहायती हसरत ऐं अफ़सोस सां संदन जी ज़बान मुबारक मां बेअख्तियार ही जुमिलो निकिरी वियो त अन्ना युही हाज़िहिल्लाह बाद मौतिहा, याने इन शहर जी अहिड़ी बर्बादी ऐं वीरानी खां पोइ भला कहिड़ी तरह अल्लाह ताला ॿीहर हिन खे आबाद कंदो। पोइ पाण अलैहिस्सलाम कुझु मेवनि खे पटे खाधऊं ऐं अंगूरनि खे निचोड़े उन जो रस नोश फरमायो ऐं बचियल मेवनि खे पंहिंजे झोली में विझी छॾियो ऐं बचियल अंगूरनि जी रस खे पंहिंजे मश्क में भरे ऐं पंहिंजे गॾह खे हिकु मज़बूत रस्सी सां ॿधे छॾियो ऐं पाण हिकु वण हेठि लेटी सुम्ही रहिया ऐं उन्हीअ निंड जी हालत में संदन वफ़ात थी वई ऐं अल्लाह ताला जानवरनि, पखियुनि ऐं जिन्ननि इंसाननि समेत सभिनी जी अखियुनि खां संदन खे ग़ाइबु रखियो जो केर बि खेनि ॾिसी न सघियो। एसी ताईं जो 70 सालनि जो ज़मानो गुज़री वियो त मुल्क फारस जे बादशाहनि मां हिकु बादशाह पंहिंजे लश्कर सां बैतुल मुक़द्दस जी वीरानी में दाख़िल थियो ऐं तमामु घणनि माण्हुनि खे हिते आणे विहारियो ऐं शहर खे ॿीहर आबाद कयो ऐं बचियल बनी इसराइल खे जेके आस पास में पखिड़ियल हुआ सभिनी खे घुराए उन शहर में आबाद करे छॾियो ऐं उन्हनि माण्हुनि नयूं इमारतूं ठाहे ऐं क़िस्मे क़िस्मे जा बाग़ लॻाए उन शहर खे पहिरीं खां बि वधीक ख़ूबसूरत ऐं बारौनक बणाए छॾियो। जॾहिं हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे पूरो 100 साल वफ़ात जी हालत में थी विया त अल्लाह ताला खेनि ज़िंदा फरमायो त पाण ॾिठो त संदन गॾह मरी वियो आहे ऐं उन जूं हॾियूं ॻरी सड़ी हेॾां होॾां पखिड़ियल आहिनि, पर थैली में रखियल मेवो ऐं मश्क में रखियल अंगूरनि जो रस बिल्कुलु ख़राबु न थियो। न मेवनि में का तब्दीली, न रस में का बूइ या ख़राबु ज़ाइको पैदा थियो हो। पाण इहो बि ॾिठो त अञा बि संदन मथे ऐं ॾाढ़ी जा वार कारा आहिनि ऐं संदन उमिरि उहा ई 40 साल आहे। पाण हैरान थी सोचे रहिया हुआ त संदन ते वही नाज़िल थी ऐं अल्लाह ताला अव्हां खे फरमायो, ए उज़ैर, तव्हां केतिरा ॾींहं हिते रहियो? त पाण सोचियाऊं त आउं सुबुह जो सुतो हुअसि ऐं हींअर असुर जो वक़्तु थियो आहे। ही जवाबु ॾिनऊं त आउं सॼो ॾींहुं या ॾींहं खां कुझु घटि वक़्तु सुतो रहियुसि। त अल्लाह ताला फरमायो, न ए उज़ैर, तूं पूरा 100 साल हिते रुकियो रहियो आहीं। हाणे तूं असांजे कुदरत जो निज़ारो करण लाइ पंहिंजे गॾह खे ॾिस त उन जूं हॾियूं ॻरी सड़ी विखिरजी वियूं आहिनि
ऐं पंहिंजे खाइण पीअण जी शयुनि ते नज़र करियो त उन्हनि में का ख़राबी नाहे पैदा थी। पोइ इरशाद फरमायो, ए उज़ैर, हाणे तूं ॾिस त कीअं असां हॾियुनि खे खणी उन्हनि ते गोश्त वग़ैरह चाढ़े उन गॾह खे ज़िंदा करियूं था। पोइ हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ॾिठो त ओचितो विखिरियल हॾियुनि में हरकत पैदा थी ऐं हिकदमि तमामु हॾियूं गॾु थी पंहिंजे पंहिंजे जोड़ सां मिली गॾह जो ढांचो बणिजी वयूं ऐं थोरी देरि में उन ढांचे ते गोश्त वग़ैरह बि चढ़ी वियो ऐं गॾह ज़िंदा थी हिंगण लॻो। इहो ॾिसी हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम बुलंद आवाज़ सां ही चयो, तर्जुमो, तमामु ख़ूब ॼाणा थो त अल्लाह सभु कुझु करे सघे थो। उन खां बाद हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम शहर जो दौरो कंदे उन जॻह ते पहुता जिते 100 साल पहिरियां संदन घरु हो। त न कंहिं अव्हां खे सुञातो न पाण कंहिंखे सुञातो। हा, इहो ॾिठो त हिकु तमामु ई पोड़ी ऐं माज़ूर औरत घर वटि वेठी आहे। जंहिं नंढपिण में हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे ॾिठो हो, पाण उन खां पुछो त छा उहो ई उज़ैर जो घरु आहे? त उन जवाबु ॾिनो, जी हा। पोइ पोड़ी औरत चयो त उज़ैर जो कहिड़ो ज़िक्र कजे, उनखे त 100 साल थी विया आहिनि जो उहे बिल्कुलु ई लापता आहिनि। इहो चई पोड़ी औरत रोइण लॻी त पाण फरमायो, ए पोड़ी, आउं ई उज़ैर आहियां? त पोड़ी औरत चयो, सुभान अल्लाह, तव्हां कीअं उज़ैर थी सघो था? पाण फरमायो, ए पोड़ी, मूंखे अल्लाह ताला 100 साल मुर्दा रखियो, पोइ मूंखे ज़िंदा कयो आहे ऐं आउं पंहिंजे घर अची वियो आहियां। त पोड़ी औरत चयो, हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम त अहिड़ा कमाल वारा हुआ जो उन्हनि जी हर दुआ क़बूल थींदी हुई। जेकॾहिं तव्हां वाक़ई हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम आहियो त मुंहिंजे लाइ दुआ करियो त मुंहिंजे अखियुनि में रोशनी अची वञे ऐं मुंहिंजो फालज ख़तमु थी वञे। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम दुआ कई त पोड़ी जूं अखियूं ठीकु थी वियूं ऐं उनजो फालिज बि ख़तमु थी वियो। पोइ उन गौर सां संदन खे ॾिठो त सुञाणे वरितो ऐं चवणु लॻी त आउं शाहिदी ॾियां थी, यकीनन तव्हां हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ई आहियो। पोइ उहा पोड़ी संदन खे वठी बनी इसराइल जे पाड़े में वई। इतफ़ाक़ सां उहे सभु माण्हू हिकु मजलिस में जमा हुआ ऐं उन मजलिस में अव्हां जो पुटु बि मौजूदु हो जेको 118 सालनि जो थी वियो हो ऐं संदन कुझु पोटा बि हुआ जेके सभु पोड़ा थी विया हुआ। पोड़ी औरत मजलिस में गवाही ॾिनी ऐं ऐलान कयो, ए इंसानो, बेशक ही हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ई आहिनि, पर कंहिं पोड़ी जी ॻाल्हि खे सही न मञियो। एतिरे में उन्हनि जे पुटु चयो त असांजे पीउ जे ॿिन्ही कुलनि जे विच में हिकु कारे रंग जो मसो हो जेको चंड जी शिकिल जो हो। पोइ पाण पंहिंजी कमीज़ लाथी त उहो मसो मौजूदु हो। पोइ माण्हुनि चयो त हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे त तौरात ज़िबानी यादि हुई। जेकॾहिं तव्हां उज़ैर आहियो त ज़िबानी तौरात पढ़ी ॿुधायो। पाण बिना कंहिं रंडिक जे हिकदमि पूरी तौरात पढ़ी ॿुधाई। बख़्त नसर बादशाह बैतुल मुक़द्दस खे तबाह करण वक़्तु 40,000 तौरात जे आलमनि खे ॻोल्हे ॻोल्हे क़तलु करे छॾियो हो ऐं तौरात जे किताब बि उन ज़मीन ते बाक़ी न छॾियो हो। हाणे ही सवाल पैदा थियो त हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम तौरात सही पढ़ी आहे या न? त हिकु शख़्स चयो, मूं पंहिंजे पीउ खां ॿुधो आहे त जंहिं ॾींहुं असांखे बख़्त नसर गिरफ़्तार कयो हो उन ॾींहुं हिकु वीरानी में हिकु अंगूर जे वल जी पहाड़ में तौरात जो हिकु किताब दफ़न कयो वियो हो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ॾाॾा जे अंगूर वारो हंधु ॿुधायो त आउं तौरात जो हिकु किताब कढी ईंदुसि। पोइ ख़बर पइजी वेंदी त हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जेका तौरात पढ़ी आहे उहा सही आहे या न। पोइ माण्हुनि तलाश करे ऐं ज़मीन खोटी तौरात जो किताब कढे वरितो त उहा हुरुफ़ ब हुरुफ़ हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जी ज़िबानी यादि कयल तौरात जे मुताबिक़ हुई। हीअ अजीबो ग़रीब ऐं हैरत वारो वाक़ियो ॾिसी सभु माण्हू गॾिजी चवणु लॻा त बेशक उहे ई हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम आहिनि ऐं यकीनन ही ख़ुदा जा पुट आहिनि। पोइ उन ॾींहं खां ही ग़लति ऐं मुशरिकाणो अक़ीदो यहूदियुनि में पखिड़िजी वियो त माज़ अल्लाह हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ख़ुदा जा पुट आहिनि। उन ई करे अॼु ताईं सॼी दुनिया जा यहूदी हिन बातिल अक़ीदे ते क़ाइमु आहिनि त हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम ख़ुदा जा पुट आहिनि।